नाज़रीन, ग़ौसपुर में हथियारबंद वापारी के घर में लखें रुपयनि जो धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ग़ौसपुर मां बहरान टीवी जो रिपोर्टर शेर ज़मान बिजाराणी। जी शेर ज़मान, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, ग़ौसपुर शहर में मुख्य मोहल्ले में जो हथियारबंद हिंदू वापारी है बसंत लाल, जैसे घर में घिड़ी जो हथियार के ज़ोर से खणेस तशद्दुद करे लखे रुपया सोना, लखे रुपया रोक रक़म है सोना ज़ेवर जो वो फुर करे फरार थी विया। उन दौरान मज़ामत से घर दही ॾुआरनि जो पीछो कयो हथियारबंद खेसि मज़ामत से ज़ख़्मी करे वाक़े वारे हंध खां फरार थी विया। वाक़े बाद पुलिस के इतला मिलो, पुलिस वाक़े वारे हंध पहुची तफ़सील वरता है। तफ़सील का पुलिस जो चवण है तो जांच करे रहे आहियूं। एनसी इन वक्त दाख़िल कई हुई है। मैं ॿुधाईंदो वञा तो ग़ौसपुर शहर ऐं पसकिरदाई में चोरियूं फुरूं घर में घिरी धाड़न वारो मामूल है वो रोज़ जो मामूल बणिजी वियो है। पर पुलिस जी है उहे ॾुआरनि ॾाढो बेवस नज़र अचे पई। इन वक्त ग़ौसपुर शहर अंदर चौथो वाक़ियो ॿुधायो थो वञे तो घर में घिरी हथियारबंद आहिनि उहे रोक रक़म सोना ज़ेवर ऐं तशद्दुद करे हिंदू वापारियुनि खां फुर वारो सिलसिलो है वो रुकजी न सघियो है। बार बार इन वाक़े खां पोइ है हिंदू बिरादरी में ताप पखिड़िजी वियो है। गुज़िरियल 3 वाक़ियनि खां पोइ चौथो वाक़ियो है हिंदू बिरादरी के निशानो बणाए खणेसि घरनि में घिड़ी रोक रक़म ऐं सोना ज़ेवर फुर कया पिया वञनि। पर पुलिस हिन वक्त को भी तहरीक न वरितो है, जंहिं सबब हिंदुनि में है वो ताप पखिड़ियल है। जी शेर ज़मान, अवां जी मेहरबानी।